अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ॿाहिरि ठीक हूंदो, शाद हूंदो, आबाद हूंदो, रब्बा कंदो त हमेशा तव्हां शाद आबाद हूंदो। तव्हां भाइरनि तव्हां ॾिसंदड़नि जे सदके असांजा बि रब पाक टेंशन परेशानी दूर कंदो। त दोस्तो अॼु मां तव्हांखे तमामु हिकु ज़बरदस्त ऐं कम जी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां। जेके दोस्त चवनि था त असां करियाना शॉप खोलियूं ऐं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो कोई बि तजुर्बो कोन्हे ऐं सिर्फ़ु चवनि था त असां 2 या 3 लख में पंहिंजो कारोबार कयूं, त हिन दौर में जेका इहे सोच रखनि था इहा बिल्कुलु ग़लति आहे। हिन दौर में 2 लख हुजनि 3 लख हुजनि कोई बि कारोबार कोन थी सघंदो, पर चवंदा आहिनि त नंढी लेवल खां कारोबार वॾी लेवल ते वेंदो आहे। पर मूंखे पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, अगरचे तव्हां 2 या 2.5 लख मां कारोबार स्टार्ट करे ऐं उन मां ई कॾहिं पंहिंजो घर हलाईंदो त कॾहिं बि कोन हलंदो। तव्हांजा 2-2.5 लख बुॾी वेंदा, तव्हांजो कारोबार बि ख़तमु थी वेंदो। तव्हांखे अगरि पंहिंजो कारोबार करिणो आहे त उन जो मां तव्हांखे हिकु बहितरीनु तरीक़ो ॿुधायां थो। अगरि तव्हांखे कंहिं बि शइ जो कोई बि तजुर्बो न आहे ऐं तव्हां डायरेक्ट अची कंहिं कोई बि कारोबार कयो था त उन में तव्हां लाज़मी लास खाईंदो। सभ खां पहिरियों तव्हां किराना शॉप खोलण था चाहियो, कोई जनरल स्टोर खोलण था चाहियो या कंहिं बि क़िस्म जो कोई बि कारोबार करणु था चाहियो, उन में मेन तव्हांखे तजुर्बो हुअणु लाज़मी आहे। अगरि तव्हांखे तजुर्बो आहे तव्हां कामयाबु थी वेंदो। पर ॿी हिकु मेन ऐं अहम पॉइंट इहा आहे त तव्हां अगरि जे 4 लख या 5 लख या 3 लख सीड़ाए कारोबार कयो था ऐं उन मां रोज़ जे बुनियाद ते अगरि तव्हां 500 रुपया या 1000 रुपया ॾियारी कमायो था ऐं उन मां 2000 रुपया रोज़ जे बुनियाद ते पंहिंजे घर जो ख़र्चो कढो था, त 1000 रुपया तव्हां कमायो था, पर ॿियो 1000 जेको तव्हां कढो था उहो तव्हांजे कारोबार मां घटि थींदो वेंदो, जेको तव्हांखे अॻिते हली परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो। जेको बि कारोबार कयो, जहिड़ो बि कमु कयो, जेको बि बिज़नेस कयो, हिकु अहिड़ी प्लानिंग सां कयो जो तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो कोई बि लास न पए। कोई बि कारोबार हुजे उनखे बैकग्राउंड में प्लस तव्हांखे एतिरी सपोर्ट हुजे। अगरि तव्हां 2.5 लख या 5 लख सीड़ायो था त एक्स्ट्रा 1 लख या 1.5 तव्हां वटि लाज़मी हुअणु घुरिजे, जो तव्हांखे ओधर थी वञे या लास्ट ते तव्हां उनखे कारोबार खे पंहिंजो बराबरि रखंदा अचो। अगरि इहा शइ तव्हां में न आहे त तव्हां कॾहिं बि कामयाबु न थींदो। त दोस्तो, मां हिकु शॉपकीपर आहियां, उन हिसाब सां तव्हां सभिनी खे हिकु इहा मां सलाह ॾिनी, छो जो हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजो हिकु नंढो कारोबार हुजे या बिज़नेस हुजे, मां अॻिते वधां। पर का प्लानिंग हूंदी, का सुठो मशवरो हूंदो, का सुठी सोच हूंदी, तॾहिं तव्हां अॻिते कामयाबु वधी सघो था, न त तव्हां फ्लॉप थी सघो था। तव्हांजो पैसो, तव्हांजो टाइम, तव्हांजो हर शइ तव्हांजी फ्लॉप थी सघे थी। हिकु प्लानिंग हुजे, हिकु अच्छी लोकेशन हुजे ऐं हिकु सुठो ज़हन हुजे ऐं नियत साफ़ हुजे। कंहिं बि शइ में तव्हांजी दिलि में अगरि बेईमानी हूंदी त मां 2 नंबरी कंदुमि या हीअ शइ महांगी कंदुमि या मिलावट कंदुमि, तव्हां कॾहिं बि कामयाबु न ईंदो। त दोस्तो, उमेद आहे तव्हांखे अॼु जो वीडियो पसंदि ईंदो। सुभाणे इंशाअल्लाह ताला मां शहर ईंदुमि, तव्हांखे पूरी विज़िट ॾेखारींदुमि। पर अॼु जो व्लॉग हिते ई कयूं था एंड। दुआउनि में यादि, पंहिंजो रखियो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।